बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु यूनिट ॿियो पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे रेस्पॉन्सिबिलिटी। पहिरें हिन सबक़ खे सिंधी माना सां गॾु पढ़ंदासीं, उन खां बाद में जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि उन्हनि जूं मानाऊं सिंधीअ में लिखंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ के पढ़ण जे तरफ़। यूनिट 2 हिस्सो ॿियो, रेस्पॉन्सिबिलिटी ज़िम्मेवारी। 2.1 2.1 ओरल कम्युनिकेशन ज़िबानी राबतो। गोइंग टू द शॉप आस्किंग फॉर थिंग्स, दुकान ते वञण, शयुनि लाइ पुछण। मोहिनी लेट्स गो टू द शॉप रानी। मोहिनी अचो त दुकान ते हलूं रानी। आई वांट टू बाय आ स्टोरी बुक। आऊं हिकु कहाणियुनि जो किताब ख़रीद करणु चाहियां थी। रानी ओके लेट्स गो। रानी ठीकु आहे, अचो त हलूं। आई वांट टू बाय आ पेंट बॉक्स। मां हिकु रंगनि जी पेती वठणु चाहियां थी। शॉपकीपर कैन आई हेल्प यू। दुकानदार छा मां तव्हांजी मदद करे सघां थो। मोहिनी येस प्लीज़। मोहिनी हा महिरबानी करियो। मे आई हैव दैट इंग्लिश स्टोरी बुक। छा मां इहो कहाणियुनि जो किताब ख़रीद करे सघां थी। शॉपकीपर हेयर यू आर। दुकानदार ही हाज़िर आहे। दिस वन कॉस्ट्स 50 रुपीज़। हिन हिकु किताब जी क़ीमत 50 रुपया आहे। रानी कैन आई हैव दैट बिग पेंट बॉक्स प्लीज़। रानी छा मां हूअ रंगनि जी पेती ख़रीद करे सघां थी। शॉपकीपर हेयर यू आर। दुकानदार अचे ही हाज़िर आहे। दिस इज़ आल्सो फॉर 50 रुपीज़। हीअ पिणु 50 रुपयनि जी आहे। रानी थैंक यू। रानी तव्हांजी महिरबानी। हियर इज़ द मनी फॉर द पेंट बॉक्स। ही पैसा रंग जी पेतीअ जा वठो। मोहिनी हियर इज़ द मनी फॉर द स्टोरी बुक। मोहिनी हीअ पैसा कहाणीअ जे किताब जा वठो। शॉपकीपर थैंक यू। दुकानदार तव्हांजी महिरबानी। इंजॉय यूअर रीडिंग एंड पेंटिंग। पंहिंजी पढ़ाईअ ऐं पेंटिंग मां लुत्फ़ अंदोज़ थियो। जी दोस्तों, हाणे हिन सबक़ जा जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जूं मानाऊं लिखंदासीं सिंधीअ में। रेस्पॉन्सिबिलिटी माना ज़िम्मेवारी। कम्युनिकेशन माना राब्तो या ॻाल्हि ॿोल। टू बाय माना ख़रीद करणु। ओरल माना ज़िबानी। स्टोरी बुक माना कहाणीअ जो किताब। आस्किंग माना पुछणु। पेंट बॉक्स माना रंगनि जी पेती। थिंग्स माना शयूं। पोइ लफ़्ज़ आहे शॉप माना दुकान। लफ़्ज़ शॉपकीपर माना दुकानदार। लफ़्ज़ कॉस्ट्स माना क़ीमत आहे या मुल्ह आहे। लफ़्ज़ मनी माना पैसा या ॾोकड़।